ठटो रिपोर्ट रज़ाक ख़ास कहिड़ी ठटे शहर जी आमरी स्टॉप ते क़ाइम मस्जिद जो ख़िदमतगार अब्दुल वाहिद बलोच मस्जिद जे मीनारनि जी सफ़ाई कंदे ओचितो पैर तिड़कण करे मथां हेठि ज़मीन ते किरी सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे संदसि वारसा फ़ौरन सिविल अस्पताल मखली पहुचायो, जिते संदसि गणती जोगी हालत थियण करे डॉक्टरनि पारां ज़ख़्मी नौजवान खे फ़ौरन कराची अस्पताल पहुचाइण जो मशवरो ॾिनो, पर ज़ख़्मी नौजवान जा वारस 11-22 समेत मुख़्तलिफ़ एम्बुलेंस सां राब्तो कंदा रहिया, पर एम्बुलेंसूं वक़्त सिर अस्पताल न पहुचण करे ज़ख़्मी नौजवान अब्दुल वाहिद बलोच तड़पी फ़ौत थी वियो। जे बाद फ़ौती नौजवान जे वारसनि फ़ौती नौजवान जो लाश मेन रोड ते रखी सख़्तु एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त 11-22 जूं हिते घणियूं एम्बुलेंसूं हुजण बावजूदि असां फ़ोनूं कंदा रहियासीं, पर असांखे एम्बुलेंस न मिली, जे करे असांजो नौजवान बहितर इलाज न थियण तोड़े वक़्त सिर एम्बुलेंस न मिलण करे हू तड़पी फ़ौत थी वियो आहे, जंहिंजे मौत जी ज़िम्मेवारी 11-22 एम्बुलेंस इंतज़ामिया आहे। हिननि घुर कई त सणनि इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ एम्बुलेंस न मिलण करे फ़ौती नौजवान जो लाश सुज़ुकी में खणी करे ठटे शहर जी आमरी स्टाफ संदसि घर पहुचायो त घर में कोहराम मची वियो।